अवल अल्लाह अलीम आला आल मजूदनी कादिर पहजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ों जोड़ जहान जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू चो अल्लाह हे कड़ो वाई बी मसिख लिखियो वेठी लिख अखर इहोई मन में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे सही राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु 12 जनवरी 2019 ऐं 5 जमादिल अवल। पंज जमादिल अवल 1440 हिजरी छंछर जो ॾींहुं आहे। जी दोस्तों, अॼोके सही राह जो मौज़ू आहे ज़िक्रुल्लाह, अल्लाह ताला जे ज़िक्र जूं भलायूं ऐं बरकतूं। दोस्तों, अल्लाह करीम शाल असांखे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जो ज़िक्र अफ़ज़ल इबादत आहे। क़ुरान अज़ीम में बार बार ज़िक्र जो ताक़ीद आयो आहे। अल्लाह ताला जो ज़िक्र दिलनि जो क़रार आहे, बीमारियुनि जो इलाज आहे, परेशानियुनि हटाइण वारो आहे। ज़िक्र सां दुनिया आख़िरत जा कम रब सरअंजाम करे ॾिए थो। प्रोग्राम सही राह ज़िक्र जो मौज़ू 1 कलाक ताईं हिन सुवारे सफ़र में अवां सां गॾु हूंदासीं। जी दोस्तों, अल्लाह ताला क़ुरान करीम में फ़रमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम, अवां मूंखे यादि करियो, मां अवां खे यादि कयां। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुम जे तफ़सीर में अल्लामा इब्नुल जोज़ी तफ़सीर ज़ादुल सीर में हज़रत इब्न अब्बास ऐं इब्न जुरैर जो क़ौल आहे त फ़ज़्कुरूनी बिताअती
अज़्कुरुकुम बिमग़फ़िरती। अल्लाह ताला अल्लामा आलूसी तफ़सीर रूहुल बयान में माफ़ कंदा तफ़सीर रूहुल मानी में बयान फ़रमायो आहे त क़ाल अहलुल हक़ीक़त हक़ीक़त ज़िक्रिल्लाहि तआला अन यंसा कुल्ल शैइन सिवा। अहले हक़ीक़त चयो आहे त अल्लाह जे ज़िक्र जी हक़ीक़त हीअ आहे जो अल्लाह खां सवाइ हर चीज़ विसरी वञे। जॾहिं कर थियाम सान्याह सुपेरिन जी तॾहिं कर जेतिरो वेर न विसरियाम। जॾहिं कर थियाम सान्याह सुपेरिन जी तॾहिं कर तिर जेतिरो वेर न विसरियाम। अंदर रूह रहियाम सजण ओताकूं करे। ज़िक्र जे असरात खे बयान कंदे बारी ताला इरशाद फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां दिलियूं इत्मीनान वारियूं थियनि थियूं। सही मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे हिक भेरे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम मक्के पाक जे रस्ते में हुआ। जॾहिं जुमदान नाले पहाड़ खां गुज़रिया त फ़रमायाऊं हिन जुमदान जो सैर कयो। मुफ़रद माण्हू अगराई करे विया। सहाबे किराम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, मुंहिंजा महबूब उहे मुफ़रद माण्हू केरु आहिनि? पाण फ़रमायूं अज़्ज़ाकिरून अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात। अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं औरतूं। सही मुस्लिम। सुनन इब्न माजा में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी हदीस क़ुदसी में आहे अल्लाह ताला फ़रमायो अना मा अब्दी इज़ा हुवा ज़करनी व तहर्रकत बी शफ़ता। मुस्नद अहमद सुनन इब्न माजा जी हदीस आहे त मां पंहिंजे बान्हे सां गॾु आहियां जॾहिं उहो मुंहिंजो ज़िक्र करे थो ऐं मुंहिंजे ज़िक्र सां उन जा चप चुरनि था। दोस्तों इहा केॾी न वॾी ख़ुशख़बरी आहे जो बान्हे सां उन जो पालणहार गॾु हुजे उन जे चपनि चुरण खे पसंदि फ़रमाए। हज़रत अबू सईद ख़ुरार रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त जंहिंखे ज़िक्र करण जी तौफ़ीक़ मिली वई उनखे विलायत ऐं बुज़ुर्गी जो चिठो मिली वियो। सुनन इब्न माजा ऐं तिरमिज़ी में हदीस आहे हज़रत अब्दुल्लाह बिन बुसर रज़ियल्लाहु तआला अन्हु रवायत कई हिकु माण्हू हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जा अहकाम कहिड़ा आहिनि? मूंखे का अहिड़ी शइ ॿुधायो
जैसा मां चिंबड़ी वञा। पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, ला यज़ालु लिसानुका रतबम मिन ज़िक्रिल्लाह, हमेशा तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। हिननि हदीसुनि में ज़ुबानी ज़िक्र जो ताक़ीद आयो आहे। ज़िक्र क़ल्बी सां गॾु ज़िक्र ज़ुबानी करण बि अल्लाह ताला जी रज़ा जो सबबु आहे। जी दोस्तो, अल्लाह ताला जो ज़िक्र हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंजे ज़रिए ॿियनि इबादतुनि में आसानी थिए थी, छो त ज़िक्र जो असरु दिलि ते थिए थो। ज़िक्र दिलि खे सुधारे थो। दिलि बादशाह आहे ऐं बदन हुन जी रइयत आहे। सारो बदन दिलि जो ताबे ऐं मुती आहे। जॾहिं दिलि अल्लाह जे ज़िक्र सां सरशार थी पवे त पूरो बदन इबादत में मसरूफ़ थी वञे थो। ज़िक्र करण सां ॿियूं सभु इबादतूं आसान थी पवनि थियूं। मुहब्बत मौला जी नाहे ज़िक्र सवा, इश्क अरबीअ जो नाहे ज़िक्र सवा, दारूं दिलि जो थियणु नाहे ज़िक्र सवा, अहिड़ो विर्द वज़ीफ़ो कमाए अदा। तिरमिज़ी में ऐं सुनन इब्न माजा में हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीस में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त छा मां तव्हांजे अमलनि मां सभ खां भले अमल जी ख़बर ॿुधायां ऐं तव्हांजे बादशाह रब वटि सभ खां पाकीज़ हुजे, उहो तव्हांजे दर्जनि खे बुलंद करण वारो हुजे, सोन ऐं चांदीअ जे ख़ैरात करण खां भलो हुजे। भली खणी तव्हां दुश्मननि सां जंग कयो, पोइ उहे तव्हांजा कंध कपे विझनि ऐं तव्हां उन्हनि जा सिर धड़नि खां धार कयो, उनखां भलो अमल हुजे। सहाबा किराम अर्ज़ कयो, हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महबूब ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहो अल्लाह जो ज़िक्र आहे। जी दोस्तो, प्रोग्राम आहे सही राह। सुबुह जे हिन पहर में मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु 12 जनवरी 2019, 5 जमादिल अवल 1440 हिजरी, छंछर जो ॾींहुं आहे ऐं सुबुह जे साअतुनि में मां जे लाइ ही रूहानी रंगनि सां भरपूर बिला तफ़रीक़ी तज़ाद जे प्रोग्राम खणी अव्हां जे लाइ हाज़िर आहियां। इन दुआ सां त अल्लाह करीम हीअ ड्यूटी पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। मुंहिंजा खोड़ सारा मोहतरम दोस्त मूंसां गॾु आहिनि ऐं यकीनन अव्हां जा मुहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम हिन सुबुह जे सुहारे पल में ज़रूरु शामिल कबा। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती ख़ुदा जो ज़िक्र लिखी मोकिलिन था। सही जज़ाकल्लाह। ख़ालिक़ ॾिनो ख़ासि केली मोहतरम ख़ालिक़ ॾिनो ख़ासि केली साहब सुबुह जो सलाम मौलाना आबिद अली राजपर ताहिरी साहब चवनि था कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाह पर जन रीझायो अल्लाह
तो न अचे तन खे। असांजे मुर्शिद लतीफ़ साईं जो पारखो मोहतरम फज़ल सुमर साहिब चवे थो, सुभान अल्लाह, सुबुह जे सुहिणे ऐं मिठे पहर में बहितरीन अमल ख़ुदा जे ज़िक्र जूं फ़ज़ीलतूं। दीनी स्कॉलर हज़रत अल्लामा साईं आबिद अली राजपर साहिब जन फरमाइनि था, तव्हांजी जुस्तजू ऐं जाखोड़ खे सलाम। अल्लाह साईं हमेशह अव्हांजो हामी नासिर दुआउनि में यादि। हिन हफ़्ते इंशाअल्लाह मदीने पाक तयारी आहे। साईं सुभान अल्लाह, भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया, तंहिंखां पोइ ॾिठोनि रोज़ो पाक रसूल जो। मोहतरम शमसुद्दीन सोलंगी साहब असांजो मुहबत वारो दोस्त सुबुह जे हिन प्यारे पहर में पंहिंजे नेणनि जी निंड फिटाए ख़ुदा जे ज़िक्र जूं फ़ज़ीलतूं ॿुधे पियो। जी दोस्तों, अल्लाह जे ज़िक्र पाक जहिड़ी मिठी ऐं लज़ीज़ ॿी का बि शइ नाहे। कंहिं बुज़ुर्ग फरमायो आहे त सारी दुनिया जो पाणी गिह थी वञे, मिटी अटो थी वञे, वारी मिठाई थी वञे, उन सां मिठो हलवो तयारु कजे त अहिड़े हलवे खां बि अल्लाह जो ज़िक्र मिठो आहे। हज़रत शिबली रहमतुल्लाह अलैह जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ त ज़िक्र इलाही जी मोहब्बत में मस्त थी चवंदा हुआ, नसीतुल यौम मिन इश्क़ी सलाती फला अदरी क़दाई मिन अशाई फ़ज़िक्रुक सय्यदी अकिली व शुरबी व वजहुक इज़ रअयतु शिफ़ा दाई। ए मुंहिंजे इश्क, अॼु मुंहिंजे इश्क मूंखां मुंहिंजी निमाज़ विसाराए छॾी। मां नथो ॼाणा त सुबुह जो खाधो छा त शाम जी मानी छा आहे। ए मुंहिंजा महबूब, तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो खाधो पीतो आहे। जॾहिं तुंहिंजे चहिरे जो दीदार कयां, उहो दीदार मुंहिंजे बीमारियुनि लाइ शिफ़ा आहे। अल्लाह जे ज़िक्र जो अजीब लुत्फ़ ऐं सुरूर आहे। जेको ज़िक्र पाक करे थो उनखे उन मज़े जी ख़बर पवे थी। अल्लाह 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 रब्बुल आलमीन इन कलाम इलाही जे मुतअल्लिक़ फ़रमायो, वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून, ऐं अल्लाह जो घणो ज़िक्र कयो त उमेद अव्हां कामयाब थी वेंदा। ज़िक्र वारनि मर्दनि ऐं ज़िक्र वारनि औरतुनि बाबति अल्लाह तबारक व तआला फरमायो, वज़ाकिरीन अल्लाह कसीरम वज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतम व अजरन अज़ीमा। ऐं अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं औरतूं, उन्हनि लाइ अल्लाह ताला बख़्शिश ऐं वॾा अजुर तयारु कया आहिनि।
जी दोस्तों, प्रोग्राम सही राह मौज़ू है ज़िक्र जूं फ़ज़ीलतूं। त अल्लाह जे कामिल वलीअ जे कलाम खे ज़िक्र जे फ़ज़ीलतुनि जे हवाले सां ख्वाजा ख्वाजगा क़य्यूम ज़मा हज़रत ख्वाजा अल्लाह बख़्श अल मरूफ़ सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जन जे ज़िक्र जे मुतालिक़ हिन ख़ूबसूरत कलाम खे ॿुधूं। उन खां पोइ ज़िक्र जे मौज़ूअ ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। केॾांहुं न वञिजो, प्रोग्राम आहे सही राह। सना ख़्वां मोहम्मद अख्तर ताहिरी जो आवाज़ आहे ऐं अल्लाह जे कामिल वली हज़रत ख्वाजा अल्लाह बख़्श रहमतुल्लाह अलैहि जन जो ज़िक्र जे हवाले सां तमामु बहितरीन पैगाम। ज़िक्र कर सदा यार तू घड़ी कब गाफिल न रह यार तू। ओ ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। घड़ी कब गाफिल न रह यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। ज़मीं आसमां सब ज़िक्र था कन। ज़मीन आसमान सब ज़िक्र था कन। रही चुप गाफिल फ़कत यार तू। रही चुप गाफिल फ़कत यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। घड़ी कब गाफिल न रह यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। ज़िक्र आहे सरमायो ईमान जो। ज़िक्र आहे सरमायो ईमान जो। करे वठ जे करणो थई वापार तू। करे वठ जे करणो थई वापार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। पखी जानवर सब ज़िक्र में रहन। पखी जानवर सब ज़िक्र में रहन। थी इंसान ज़िक्र न करी यार तू। थी इंसान ज़िक्र न करी यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। घड़ी कब गाफिल न रह यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। ज़िक्र खां घड़ी जे तू गाफिल रही। ज़िक्र खां घड़ी जे तू गाफिल रही। थींदे संगती शैतान जो यार तू। थींदे संगती शैतान जो यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तू। घड़ी कब गाफिल न रह यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। ज़िक्र कन वण टिणस जो चंद्र तारा। ज़िक्र कन वण टिणस जो चंद्र तारा। मगर हिक तू गाफिल शर्मदार तू। मगर हिक तू गाफिल शर्मदार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। ज़िक्र आहे रब जो आला उतम। ज़िक्र आहे रब जो आला उतम। पढ़ी ॾिस क़ुरान में यार तू। पढ़ी ॾिस क़ुरान में यार तू। ज़िक्र कर अल्लाह जो। दुनिया में ज़िक्र खां जे मुंह था मोड़िन। दुनिया में ज़िक्र खां जे मुंह था मोड़िन। अंधा थियन हशर में थी होशियार तू। अंधा थियन
हशर में थी होशियार तू जिक्र कर अल्लाह जो सदा यार तू घड़ी ही कब गाफिल न रह यार तू जिक्र कर अल्लाह जो अल्लाह बख्श तौफीक जिक्र जी मुखे अल्लाह बख्श तौफीक जिक्र जी मुखे जिक्र में वठी साह दिलदार तू जिक्र में वठी साह दिलदार तू जिक्र कर अल्लाह जो सदा यार तू घड़ी ही कब गाफिल न रह यार तू जिक्र कर अल्लाह जो सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तूं घड़ी हिक बे गाफिल न रहो यार तूं वक्त जे गौस वक्त जे कामिल वली हज़रत ख्वाजा अल्लाह बख्श अलमरूफ़ सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जन जी ज़िक्र जे हवाले सां मोहतरम अख्तर अली ताहिरी जे आवाज़ में बेहतरीन हमद आशारनि सां भरपूर मिठड़ी ॿोली ॿुधीसीं। जी दोस्तों, मुस्नदुल बाज़ार में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह अन्हुमा खां मरवी एक हदीस क़ुदसी आहे त अल्लाह ताला फ़रमायो या आदम जा औलाद जॾहिं तूं मूंखे अकेलाई में यादि करीं थो त मां बि तोखे अकेलाई में यादि कयां थो। जॾहिं तूं कंहिं जमायत में मूंखे यादि करीं थो त जमायत में तूं मुंहिंजो ज़िक्र करीं थो। उन खां भली ऐं घणी जमायत में मां रब तुंहिंजो ज़िक्र कयां थो जेको तूं यादि करीं थो। बुखारी में हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीस में आहे रसूल आज़म नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मसलुल्लज़ी यज़्कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़्कुरु रब्बहु मसलुल हय्य वल मय्यत। जेको माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे थो उहो जीअरे जे मिसल आहे, जेको अल्लाह जो ज़िक्र नथो करे उहो मय्यत जे मिसल आहे, यानी मुर्दो आहे। मालूम थियो त जीअ जो जियापो अल्लाह जो ज़िक्र आहे, गफ़लत मौत आहे। जो ज़िक्र अल्लाह खां गाफ़िल रहे, ख़ुदा जो ज़िक्र नथो करे, ज़िक्र इलाही खां परे आहे, उहो जीअरो हूंदे बि मुर्दे जे मिसल आहे। तिबरानी ऐं बेहकी में हज़रत मुआज़ बिन जबल रदी अल्लाह अन्हु खां रवायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बेहिश्त वारनि ते का बि हसरत बाक़ी न हूंदी सवाइ उन घड़ी जे जेका बिना ज़िक्र जे गुज़री हूंदनि। त दोस्तो, जन्नत में ज़िक्र वारी हर हर घड़ी हर पसाह जो अजुर इनाम ऐं फ़ाइदो मिलंदो। पोइ जे घड़ियूं गफ़लत में गुज़रियूं उन्हनि ते अरमान कंदा त हाओ जे इहे लम्हा बि अल्लाह जे ज़िक्र में गुज़रनि हा। दोस्तों गिरामी, एक बुज़ुर्ग जवन जो सत्तू ठाहे रखंदो हो।
जॾहिं बुख लॻंदी हुयसि त सतू पी छॾींदो हो। कंहिं पुछियुसि तव्हां मानी छो नथा खाओ? फरमाईं त मूं हिसाबु लॻायो आहे त हिकु गिरह चॿाड़ण ऐं ॻिहण में एतिरो वक़्तु लॻी वञे थो जो मां 21 भेरा अल्लाह 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 चई वठां। उन करे सतू पी टाइम बचाईंदो आहियां। उन घड़ियुनि में बि अल्लाह जो ज़िकिर कंदो आहियां ऐं मानी न खाईंदो आहियां। खाइण ऐं चॿाइण जो वक़्तु ज़ाया न कंदो आहियां। सुभान अल्लाह। ॾिसो अल्लाह वारनि खे पंहिंजे ज़िंदगी जे लम्हनि जो केतिरो क़दुरु रहियो ऐं असां जूं रातियूं टीवी, फिल्म, CD, इंटरनेट, फेसबुक, सोशल मीडिया, व्हाट्सअप, मुख़्तलिफ़ शयुनि ते बर्बाद थी रहियूं आहिनि। असांजा ॾींहं ग़फ़लत जे कचहरियुनि में गुज़री रहिया आहिनि। दोस्तो ज़िंदगी फ़ानी आहे। अहिड़ा वक़्त वरी हथ अचनि अलाए न। हिन ज़िंदगी जे घड़ियुनि खे अल्लाह जी यादि में गुज़ारियो। बुज़ुर्गनि फ़रमायो आहे त यादि कर अल्लाह खे दिलि साण तूं, हिकु करे पंहिंजे धणीअ खे ॼाण तूं। ज़िकिर ज़ाती कर सदा सीने अंदरि, हिन कड़ीअ सां क़ल्ब खे तूं साफ़ कर। क़ल्ब मोमिन बैत आहे अल्लाह जो, क़ौल आहे मीर मदनी शाह जो। क़ल्ब तुंहिंजे खे वठी वियो मर्ज़ आहे, मर्ज़ जी दवा करण बि फ़र्ज़ु आहे। पीर कामिल आहे उन्हीअ जे लाइ तबीब, जो छॾाए मर्ज़ थो निर्मल नजीब। पीर कामिल सां वञी तूं हाल कर, सूर दिलि जा तूं वञी उन साण सल। ॻाढ़ ॻोढ़ा तूं थी अधु राति जो, तां पहिरीं पंहिंजो पसी पिर भात जो। दोस्तो ज़िकिर ज़ुबान सां मज़ेदार आहे, प्रवाह जो मज़ो क़ल्बी ज़िकिर में आहे। सुणे सैयद अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त जुस्से में जबार जो ख़फ़ी खीमो खोड़, जली तूं ज़ुबान सी चारई पहर चोर। फ़िक्र सी फ़ुरक़ान में इस्म आज़म डोर, ॿिया दौर वञी मदौड़, ॿिया दौर वञी मवोड़, अमुल इतां ई सिपजे। हर हाल में हर जाइ ते अल्लाह जो ज़िकिर कसरत सां कयो। अकेला हुजो या संगत दोस्तनि सां गॾु हुजो, हर हाल में अल्लाह जो ज़िकिर कयो। तिबरानी हज़रत सहिल रदी अल्लाह अन्हु खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं का क़ौम ज़िकिर जी मजलिस लॻाए वेहे थी, पोइ जॾहिं उथनि था त उन्हनि खे चयो वञे थो त क़ूमू क़द ग़फ़रतु लकुम व बदलतु सय्यातिकुम हसनात। उथो, बेशक अव्हां जी बख़्शिश कई वई ऐं तव्हां जे गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील कयो वियो। दोस्तो प्रोग्राम सईं राह जे सुहारे पहर में मां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। अॼु 12 जनवरी 2019, 5 जमादिल अव्वल 1440 हिजरी, सुबुह जे सुहारे पहर में ज़िक्र जी फ़ज़ीलत ते अल्लाह जे कामिल आरिफ़ वलीअनि जा फ़रमान, अल्लाह ताला जो कलाम ऐं सुहिणे हबीब जो फ़रमान अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। दोस्तो ही ज़िक्र जे मजलिस जी फ़ज़ीलत आहे जो न रुगो गुनाह बख़्शा वञनि था, पर उन्हनि जे गुनाहनि खे नेकियुनि में बदिलायो वञे थो।
उहे ज़िक्र जूं मजलिसूं जन्नत जा बाग़ आहिनि। जेको उन्हनि मजलिसुनि में अची अल्लाह जो ज़िक्र करे थो सो ॼण कि जन्नत जा मेवा खाई रहियो आहे। जीअं तिरमिज़ी में हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ, जॾहिं अव्हां जन्नत जे बाग़नि खां लंघो त खाईंदा कयो। सहाबे किराम अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, हबीब जन्नत जा बाग़ कहिड़ा आहिनि? पाण फरमायऊं, हिलकु ज़िक्र जा हल्का जन्नत जा बाग़ आहिनि। दोस्तों, अल्लाह जे ज़िक्र मां छा मुराद आहे? इन बाबति अइम्मा इकराम औलिया उज़ाम फरमायो आहे त अल्लाह जो नालो मुबारक अल्लाह अल्लाह इस्म ज़ात पुकारणु इहो ज़िक्र आहे। जीअं रब पाक फरमायो, क़ुलिल्लाहु सुम्मा ज़रहुम, चओ अल्लाह पोइ छॾ उन्हनि खे। ॿी जाइ ते रब पाक फरमायो त वज़कुरुस्मल्लाह, ऐं अल्लाह जे इस्म जो ज़िक्र कयो, यानी चओ अल्लाह अल्लाह, छो त उहो अल्लाह जो ज़ाती इस्म आहे। बुज़ुर्गनि फरमायो, जेतिरो बि पढ़ी सघीं अल्लाह जो इस्म पढ़, छो त उहो इस्म तोसां हमेशह गॾु रहंदो। जेको माण्हू दिलि जो सुकून चाहे थो, अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत चाहे थो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करणु चाहे थो, उनखे खपे त ज़िक्र इस्म ज़ात रोज़ानो घटि में घटि 500 भेरा पढ़े। जेतिरो वधीक कंदो ओतिरो वधीक फ़ाइदो रसंदो। मुस्नद बाज़ार में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अर्श इलाही जे अॻियां अल्लाह तबारक व तआला जो हिकु नूर जो थंभो आहे। जॾहिं को माण्हू ला इलाहा इल्लल्लाह चवे थो त उहो थंभो जुंबश में अची वञे थो। अल्लाह ताला फरमाइश थो त सुकून वठि, चवे थो त या अल्लाह मां कीअं ख़ामोश थियां, तो अञा ला इलाहा इल्लल्लाह चवण वारे खे न बख़्शियो आहे। पोइ अल्लाह पाक फरमाए थो त उनखे बख़्श कयुमि, पोइ उहो थंभो सुकून में अचे थो। सुभान अल्लाह। ॾिसो, अल्लाह जे ज़िक्र जी जुंबश जेके माण्हू जज़्बो कनि था, वजद कनि था, इन रवायत मां इहो सबूत मिले थो, दलील मिले थो, इंसान ख़ुदा जो ज़िक्र ॿुधी जुंबश में अचे थो, वजद में अचे थो। पर न रुगो इंसान, पर हिन रवायत मां साबित थियो त अल्लाह जे अर्श जा थंभ बि वजद कनि था, जज़्बो कनि था। सुनन नसाई ऐं सही इब्न हिब्बान में सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक अॻियां अर्ज़ु कयो त या अल्लाह, मूंखे का अहिड़ी शइ सेखार जंहिंसां मां तुंहिंजो ज़िक्र कयां, तोखां दुआ घुरां। अल्लाह ताला फरमायो, चओ ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत कलीमुल्लाह अर्ज़ु कयो, पालनहार, इहो कलमो त तुंहिंजो हर को बंदो चवंदो आहे। अल्लाह ताला फरमायो, चओ ला इलाहा इल्लल्लाह। वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो, या अल्लाह, को ख़ासि कलमो मूंखे अता कर। अल्लाह ताला फरमायो, ए मूसा, अगरि 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं हिकु पुड़ में रखजनि ऐं ला इलाहा इल्लल्लाह ॿिए पुड़ में रखिजे, त बि ला इलाहा इल्लल्लाह जो पुड़ ॻरो थी वेंदो।
दोस्तों, तिबरानी ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाहु मुख़लिसन दख़लल जन्नह, जंहिं बि इख़लास सां ला इलाहा इल्लल्लाह चयो उहो जन्नत में दाख़िल थींदो। पुछियो वियो त इख़लास छा आहे? पाण फरमायूं, अल्लाह जे हराम कयल शयुनि खां बचो। दोस्तों, रुगो कलमो पढ़णु जन्नत में नथो पहुचाए, पर उन कलमे में ख़ुलूस हुजे, अल्लाह जे मन कयल कमनि खां बचणु हुजे। कलमो बेशक जन्नत जी कुंजी आहे, पर क़ुर्फ़ उहा कुंजी खोलींदी आहे जंहिंखे ॾंदा हुजनि। कलमे वारी कुंजीअ जा ॾंदा अख़लास ऐं अमले सालिह आहिनि। ही उहो पाक कलमो आहे जेको ईमान खे ताज़ो करे थो। जीअं मुस्नद अहमद में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जद्दिदू ईमानकुम, पंहिंजे ईमान खे ताज़ो कयो। सहाबा अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईमान खे कीअं ताज़ो कयूं? मुझे आका फरमायो, अक्सिरू मिन क़ौलि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो घणो पढ़ो, ख़ुदा जो ज़िक्र घणो कयो। तिबरानी हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू 100 भेरा ला इलाहा इल्लल्लाह पढ़े थो त अल्लाह करीम क़यामत वारे ॾींहुं उनखे इन हाल में उथारींदो जो उनजो चहिरो चोॾींहं जे चंड जहिड़ो हूंदो, ऐं उन ॾींहुं कंहिं माण्हूअ जो अमल उनजे अमल खां भलो कोन खयों वञे थो, सवाइ उन माण्हूअ जे जंहिं उन वांगुरु पढ़ियो हुजे या उन खां वधीक पढ़ियो हुजे। दोस्तों, रोज़ानो 100 भेरा इहो कलमो पाक पढ़ंदा कयो। दुनिया आख़िरत में बख़्त वारा आहिनि उहे माण्हू जिन जा दफ़्तर ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र सां भरियल आहिनि। दोस्तों, अल्लाह करीम तौफ़ीक़ ॾिए त रोज़ानो 100 भेरा इहो कलमो सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम पढ़ो। छो त सही मुस्लिम में आहे, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त छा तोखे ॿुधायां त अल्लाह जो महबूब कलाम कहिड़ो आहे? बेशक अल्लाह वटि महबूब कलाम आहे सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। जी दोस्तों, इन्हनि ज़िक्र अज़कारनि खां सवाइ हिकु ॿियो ज़िक्र आहे जंहिंजी सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी वाखाण फरमाई आहे। उहो अहिड़ो ज़िक्र आहे जेको अल्लाह जे ख़ज़ाननि मां हिकु ख़ज़ानो आहे, जन्नत जे दरवाज़नि मां हिकु दरवाज़ो आहे, अल्लाह जे राज़नि मां हिकु राज़ आहे। उन जे पढ़ण वारो कॾहिं फ़ाक़ो न ॾिसंदो, उन जे पढ़ण वारे ते शैतान कॾहिं बि हमिलो न कंदो। उहो पाक ज़िक्र आहे, ला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह।
बुखारी ऐं मुस्लिम में हदीस आहे, हज़रत अबू मूसा रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त छा मां तोखे जन्नत जे ख़ज़ाननि मां हिकु ख़ज़ाने जी ख़बर ॿुधायां? मूं अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदाक अबी व उम्मी, मुंहिंजा महबूब फरमायाऊं ला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह पढ़। दोस्तों, बुज़ुर्गनि फरमायो आहे त ज़िक्र टिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। पहिरियों ज़िक्र बिल लिसान, ॿियो ज़िक्र बिल जनान, टियों ज़िक्र बिल अरकान। चइबो आहे त ज़ुबान सां अल्लाह जो ज़िक्र करण खे ज़िक्र बिल लिसान सॾिजे थो, पोइ उहो इस्म ज़ात जो ज़िक्र हुजे या नफ़ी इस्बात यानी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र हुजे। जीअं तिरमिज़ी में हदीस आहे त हिकु माण्हू हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, इस्लाम जा अहकाम तमामु घणा आहिनि, मूंखे को अहिड़ो कमु ॿुधायो जंहिंसां मां चिंबड़ी पवां। पाण फरमायूंसि ला यज़ालु लिसानुक रतबम मिन ज़िक्रिल्लाह, हमेशह तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। दोस्तों, ज़ुबान उहा भली आहे जेका अल्लाह जी यादि सां आबाद हुजे। अखियूं उहे भलियूं आहिनि जेके अल्लाह जे ख़ौफ़ में रोअंदियूं रहनि। अखियूं उहे मुबारक आहिनि जेके महबूब हक़ीक़ी जी यादि में रोअंदड़ हुजनि। दिलि उहा भली आहे जेका महबूब जी मुहबत में भुॻल हुजे। ज़िक्र बिल जनान यानी दिलि सां अल्लाह जो ज़िक्र करणु। जॾहिं अल्लाह जी यादि ज़ुबान खां उतरी दिलि जे गोशनि में दाख़िल थिए, दिलि अल्लाह जी यादि में मस्तु मगन थी वञे त उहो ज़िक्र बिल जनान आहे। हज़रत अज़ीज़ान अली रामेतनी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेको माण्हू सिर्फ़ ज़ुबान सां ज़िक्र करे पर दिलि में ज़िक्र न हुजेसि त उहो अधु मर्द आहे। जेको ज़ुबान सां बि ज़िक्र करे त दिलि में रब जी यादि हुजेसि त उहो सॼो मर्द आहे। पर जेको माण्हू न दिलि सां ज़िक्र करे न ज़ुबान सां ज़िक्र करे त उहो नामर्द आहे। अल्लाह करीम क़ुरान मजीद में मर्द कंहिंखे सॾियो आहे। सूरह नूर जे अंदरि अल्लाह ताला फरमायो रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, मर्द उहे आहिनि जिन खे वापार ऐं कारोबार अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल नथा कनि। सुभान अल्लाह। ज़िक्र बिल अरकान, जिस्म जो हर उज़्वो अल्लाह जी फर्मा बरदारी करे। बदन जो को बि उज़्वो अल्लाह जी का बेफ़रमानी न करे। अखियूं बुरी नज़र न कनि, उहो अखियुनि जो ज़िक्र आहे। हथ बुराई खे न छुहे, उहो हथनि जो ज़िक्र आहे। पर बुराई ॾांहुं विख न खणनि, उहो पेरनि जो ज़िक्र आहे। पेट बुरो नापाक मशकूक खाधो न खाए त उहो पेट जो ज़िक्र आहे। बाक़ी अगरि को ज़ुबान सां हू हक़ हक़ जूं ज़रबूं हणे ऐं उज़वनि सां अल्लाह जी बेफ़रमानी करे त उहो ज़ाकिर नथो थी सघे। सुबुह जे हिन पहर में प्रोग्राम सईं राह में मां आहियां मुंहिंजो मेज़बान हाजिस रहमतुल्लाह लाशहरी। अॼु 12 जनवरी 2019, 5 जमादिल अवल 1440 हिजरी। सुबुह जो पहर छंछर जो ॾिहाड़ो आहे। मोहतरम साईं अली अनवर जोखियो साहब समेत जेके बि असांजा मोहतरम दोस्त सुबुह जे हिन पल हिन पहर में सईं राह में
पंहिंजो वक़्तु सीड़ाए ख़ुदा जो ज़िक्र ॿुधनि था, सिधी राह जूं ॻाल्हियूं ॿुधनि था। अल्लाह करीम खेनि अजर अज़ीम अता फ़रमाए। अल्लामा आबिद अली साहब, अवां बि असां सां गॾु आहियो। अल्लाह करीम अव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फ़रमाए। जे भाई जोगी थियां तरिली खणी मरुल, वेही पाए वजूद में तूं हेकड़ाईअ जो हुल। आहीं पाण मुल छो थो पिनी पेनागन खां। जी दोस्तों, हिन पल हलूं था सरकार दो आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सना ख़्वानी ॾांहुं। मिठड़ो मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, मिठड़ो मौलूद शरीफ़ अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं था। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। मुंहिंजा मिठड़े मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। रब जो हबीब प्यारो, सुणो चेहरो वॾो वारो। सुणो चेहरो वॾो वारो, ओ निर्मल नूर वारा। अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। कंदो एॾियूं केर चङायूं, तुंहिंजो दुश्मन खे बि दुआऊं। तुंहिंजो दुश्मन खे बि दुआऊं। आहीं अमन पसंद प्यारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। तुंहिंजो शान सजण आलीशाना, तुंहिंजे शान में सारो पुराना। तुंहिंजे शान में सारो पुराना। मुंहिंजा अरबी मुजीब न्यारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। सभिनी जा गम तूं लाही, जानवर बि तुंहिंजे दरदाही। जानवर बि तुंहिंजे दरदाही। सभु ख़त्म करी मुजारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा, अल्लाह जा दिल पर प्यारा। वॾो शान सजण आ तुंहिंजो, कुर्बाइता कुर्बन वारा। गुल हसन सो लगी चए गाया, तुंहिंजो हरदम शान साराया। तुंहिंजो हरदम शान साराया। पाड़े पंहिंजे में रहाई मूं पा
शान सजणा तुंहिंजो कुर्बाइता कुर्बन वारा मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा अल्लाह जा दिल पर प्यारा वॾो शान सजणा तुंहिंजो कुर्बाइता कुर्बन वारा वॾो शान सजणा तुंहिंजो कुर्बाइता कुर्बन वारा मुंहिंजा मिठड़ा मदीने वारा अल्लाह जा दिल पर प्यारा वॾो शान सजणा तुंहिंजो कुर्बाइता कुर्बन वारा वॾो शान सजणा तुंहिंजो कुर्बाइता कुर्बन वारा। सुभान अल्लाह सनाखा शफीक अहमद क़ादरी जो आवाज़ गुल हसन सोलंगी जी ख़ूबसूरत लिखियल नात अवां जे समाअतुनि ताईं पहुचाईसीं। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिट्टो चायाई अन मौला कवंत महबूबी ई उताई ॾिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद चए। सईं राह जो ही सफ़र अॼु 12 जनवरी 2019 5 जमादिल अवल 1440 हिजरी छंछर जो ॾींहुं। प्रोग्राम सईं राह पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा। जिते बि हुजो ख़ुशि हुजो शाद हुजो आबाद हुजो महकंदा मुरकंदा गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो। ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रहो। शैतान जे सिर ज़ालिम जे ज़ुल्म हासिद जे हसद नाज़रू जी बद नज़र खां महफ़ूज़ रहो। जिते बि हुजो पंहिंजनि बचड़नि पंहिंजे अहलो अयाल जो ख़्यालु कयो। पंहिंजे अबे अमा जो अदब कयो। पर जे अबो अमा हिन दुनिया में न आहिनि त उन्हनि खे पंहिंजे दुआउनि जे ज़रिए यादि कयो। इन्हीअ ते सईं राह जो सफ़र पंहिंजे पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।